नाज़रीन, हैदराबाद में फुरई चोरी की वारदातुनि में घटिताई न थी सघी। पके किले वारे इलाइक़े में सुपर स्टोर तां फुर वारे वाक़े जा CCTV फुटेज मेहरान टीवी हथ करे वरिता आहिनि। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद इन पसगिरदाई वारे इलाइक़नि में चोरी ऐं फुर जी वारदातुनि में कंहिं क़िस्म जो का बि घटिताई न थी सघी आहे। चोरी ऐं फुर ॼण त हैदराबाद में हाणे रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 7 चोरी ऐं फुर जूं वारदातूं थियूं आहिनि, जंहिंमां ॿिनि जा जेके CCTV फुटेजिस आहिनि उन मेहरान टीवी हासिल करे वरिता आहिनि। कैंट थाणे जी हद में हिकु बेकरी ऐं पके किले अंदरि जेको आहे सुपर स्टोर मां फुर जी वारदातुनि जी जेके CCTV फुटेज आहिनि उन्हनि में पके किले वारे CCTV फुटेजिस में वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो त 2 हथियारबंदनि जेके स्टोर में मौजूदु माण्हुनि खे यरगमाल बनाए उतां लखे रुपए जी फुर कई अथनि। स्टोर मालिक जो चवणु आहे त जेके फोरू हुआ उहे हिन जे स्टोर तां लॻभॻि 3 लख रुपयनि जी फुर करे फरार थिया आहिनि। जी सलीम, जी मेहरबानी।